अॼु सुबुह गगर वेझो धाबे जी वटि मुसाफ़िर वैन ऐं वाटर टैंकर विच में पेश आयल रोड हादसे जा असल कारण साम्हूं अची विया। जंहिं हादसे में 2 ॼणा घोड़ाबाड़ी जो रावको मोहम्मद हुसैन चांडियो ऐं इब्राहिम हैंदरी वासी नातो कास्केली फोत, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हादसो बदमस्त चोर ऐं बदमाश एक्साइज़ पुलिस एहलकारनि पारां गैर क़ानूनी तौर ते हलंदड़ चेकिंग दौरान गाॾियूं रोकण तां पेश आयो। टैंकर ड्राइवर मोहम्मद रमज़ान, जेको हिन वक़्तु धाबे जी थाणे में पुलिस तहवील में आहे, साफ़िन खे ॿुधायो त धाबे जी अटक पंप वेझो कराची खां ठटे तरफ़ वेंदड़ रस्ते ते बीठल एक्साइज़ पुलिस जे एहलकारनि गाॾी बीहारण जो इशारो कयो। जीअं ई गाॾी बीहारण लॻसि त कारनि कपड़ में एक्साइज़ एहलकारनि दरवाज़े में चिंबड़ी पिया ऐं गाॾी ख़ाली साइड ते बीहारण जो चयो। ऐं जीअं ई गाॾी खे उबती पासे वराणियमि, अञा गाॾी जो पहिरियों हिसो रोड ते हो ऐं ڀرسان एसी कोच पिणु गुज़री रही हुई। उन दौरान ॿिया एक्साइज़ एहलकार पोयां ईंदड़ ॿियनि गाॾियुनि खे बीहण जा इशारा कंदा रहिया। उन दौरान तेज़ रफ़्तारी सां पोयां ईंदड़ मुसाफ़िर वैन जी ख़ाली साइड मुंहिंजे टैंकर जे ड्राइवर साइड सां टकराइजी वई। ड्राइवर मूजिबि एक्साइज़ पुलिस एहलकारनि वटि अछे कलर जी कार हुई, जंहिंखे साइड खां धकु लॻो ऐं उन कार जो साइड क्लास शीशो पिणु टुटी किरी पियो, जेको शीशो हिन वक़्तु धाबे जी थाणे ते पिणु मौजूदु आहे। हादसो पेश अचण शर्त एक्साइज़ एहलकार कार में चढ़ी भॼी विया। इंसान ते नाते ज़ख़्मियुनि जी मदद बि न कयऊं। यादि रहे, वॾे अरसे खां एक्साइज़ पुलिस ठठो जो हिकु अधु एहलकार पाण सां किराए ते माण्हू ऐं गाॾियूं खणी गगर खां ठटे विच में मुसाफ़िर गाॾियुनि खां ज़बरदस्ती गैर क़ानूनी तौर कागज़नि बहाने फुलट कनि था। ऐं यादि रहे नाज़रीन, जेके बि हिन वक़्तु हुतां खां जेके गुज़रनि था उन माण्हुनि जे साम्हूं उहे सभु चीज़ूं थी चुकियूं आहिनि। ऐं मुसाफ़िर गाॾियुनि जे ड्राइवरनि मुताबिक़ ट्रैफिक पुलिस जा एहलकार बि रोज़ानो इन एरिया में विच रोड ते बि बिला जवाब परेशान कनि था। एसएसपी ठठो खे अपील आहे त खेनि अहिड़नि गुंडनि ऐं बदमाश चोर एक्साइज़ एहलकारनि खे झले सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं हिन हादसे जी जांच में शामिल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी, ॻाढ़ो।